पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सिल पंजाबी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। हाणे दोस्तों छा चाकर खान खे ज़हर ॾियण में कामयाबु थी वेंदी ऐं होॾां हसीना जी जेका भाइटी आहे उहा बि उनजो पोल खुलण जे चकर में पइजी वई आहे। छा इहो थींदो सॼी अपडेट ॾियूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों जेका आहे हसीना जी भाइटी उहा ब्लैकमेल करे थी पंहिंजी जेको आहे फुफी खे, लेकिन उहा ॿुधाईंदी कोन चाकर खान खे, छो त हू हसीना उन खे कंट्रोल करे वेठी पंहिंजी भाइटी खे, चवंदी अगरि तूं हे कयो त मां हे तोसां काशर करे छॾींदुसि। अहिड़े हिसाब सां जेको आहे चाकर खान खे ज़हर ॾियण जी ही सभु कोशिशि कंदा, मारण जी कोशिशि कंदा। बहरहाल चाकर खान खे कोन मारे सघंदा, छो चाकर खान इन्हनि जा सिर खणंदो बाद में वक़्ती तौरु आर्ज़ी तौरु ही कामयाबु थींदा। बहरहाल कामयाबी इन्हनि खे उहा कोन मिलंदी जेको ही सभु सोचे रहिया आहिनि जाबर वारा, रुंडे वारा, हसीना इन जेका जी सोच हली रही आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। थी सघे त असांजे यूट्यूब चैनल खे शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक शेयर ऐं सुठो कमेंट बि कंदा।